दिल दिल में समायल सिक प्यार मदीने जो, सिक प्यार मदीने जो। आशिक तो करण चाहे, आशिक तो करण चाहे दीदार मदीने। ईद उल फितर जे हिन पुरमसरत मौके ते पूरी आलम इस्लाम पाकिस्तान बिलखसूस सिंध वासियन ऐं सखर शहर जे अवाम खे दिल जी गहराइन सां मुबारकबाद पेश करियूं था ऐं दुआ था करियूं त ही खुशियन भरिया ॾींहं असांजी ज़िंदगी में बार बार अचन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजा रोज़ा एतिकाफ़ दुआऊं पंहिंजी बारगाह इलाही में क़बूल फरमाए। पारां मुफ्ती आज़म महर नाज़िम दफ़्तर मंज़िलगाह सखर ऐं मोहम्मद हसनैन महर, ख़ालिद महमूद महर, नासिर महमूद महर सखर। दिल दिल में समायल सिक प्यार मदीने जो, सिक प्यार मदीने जो। आशिक तो करण चाहे, आशिक तो करण चाहे दीदार मदीने।